ॾंदनि जी बाक़ाइदगी सां सफ़ाई न थिए त ठिकरियूं या ॾंदनि ऐं महारनि ते मेरठ ॼमी वेंदी आहे, जंहिंखे रोकणु तमामु सवलो आहे। खाधो खाइण सां वात में मौजूदु बैक्टीरिया खाधे में मौजूदु कार्बोहाइड्रेट्स खे टुकड़ा करे एसिड में तब्दील करे थी, जेका खाधे जे ज़रनि सां मिले थी त पिलाट ठही वञनि था। ॾंदनि खे बाक़ाइदगी सां बुर्श करण सां सफ़ाई थींदी रहे थी, पर ॼमी वियल फिकाण पोइ बि साफ़ नाहे थींदी ऐं उन जी सफ़ाई लाइ डॉक्टर जो मुंहुं ॾिसणो पइजी वेंदो आहे। जेकॾहिं अव्हां ॾंदनि जे अहिड़े मसइलनि खां बचणु चाहियो था त कुझु सवला तरीक़ा घर में ई आज़माए सघो था। माहिर डॉक्टर चवनि था त फ्लोराइड टूथपेस्ट रोज़ानो 2 भेरा इस्तेमालु कजे ऐं खलाल जो बि इस्तेमालु कजे, छो त जिन जायुनि ते बुर्श नथो पुॼी सघे उते अव्हां खलाल जी मदद वठी सघो था। बुर्श करण ऐं खलाल करण खां पोइ माउथ वॉश सां गुरिड़ियूं करियो। आम तौर ते माउथ वॉश में फ्लोराइड हूंदी आहे। बेकिंग सोडा बुर्श करण ऐं ॾंदनि जी ॼमियल मेरठ लाहिण लाइ सवलो ऐं असराइतो तरीक़ो आहे। बेकिंग सोडा ॾंदनि जी सतह खे नुक़सान पहुचाइण खां सवाइ उन्हनि तां ॼमियल मेरठ हटाए थी। तहक़ीक़ुनि मूजिबि बेकिंग सोडा वारी टूथपेस्ट ॿियनि पेस्टुनि खां असराइती साबित थिए थी। नारेल जो तेल इन हवाले सां बहितरीन आहे, छो त वर्मकश ऐं एंटीऑक्सीडेंट सां भरपूर हूंदो आहे, जॾहिं त हिन में लारिक एसिड बि हूंदो आहे जेको जीवड़ा मारण जी सलाहियत रखे थो। इन लाइ अव्हां खे 1 चमचो नारेल जो तेल गरम करे 5 मिंटनि ताईं गुरड़ी करणु घुर्जे। मेरठ खे ॾंदनि ते ॼमी वञण खां बचण लाइ रोज़ानो 1 भेरो खलाल ऐं 2 भेरा फ्लोराइड टूथपेस्ट सां बुर्श करियो। इन खां सवाइ ॾंदनि खे चेक कंदा रहो जीअं सफ़ाई में का कमी न रहिजी वञे। इन ॾिस में डॉक्टर वात जो मुआइनो करे ॾंदनि जी हालत ऐं मर्ज़नि जूं अलामतूं ॾिसी ॿुधाए सघनि था ऐं मदद बि ॾेई सघनि था। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk